12 रबीउल अव्वल जशन विलादत हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौके ते समूह सीएनजी ते समूह सीएनजी ते जशन विलादत जो प्रोग्राम रखियो वियो आहे, जेको थोड़ी देर खां पोइ तव्हांखे मुक़ररीन खिताब कंदा ऐं उहो प्रोग्राम ॾेखारींदासीं। असीं तव्हांखे आगाह कयूं त हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आमद जशन विलादत जे मौके ते मटियारी खां जशन विलादत जी रैली कढी वई आहे, जेका थोड़ी देर में ख़ैबर में समूह सीएनजी ते पहुचंदी, जिते संदन समूह बिरादरी पारां इस्तक़बाल कयो वेंदो ऐं उन्हनि जे मथां गुलनि जी निशावर कई वेंदी। जशन विलादत जे पुरमुसरत मौके ते मटियारी मां जशन विलादत जी रैली हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे ख़ुशी जे मौके ते रैली निकिरी आई आहे, जेका ख़ैबर सीएनजी समूह सीएनजी ते पहुचंदी, जिते समूह बिरादरी पारां संदन इस्तक़बाल कयो वेंदो ऐं गुलनि सां संदन आजा कई वेंदी। हिन वक़्तु असीं तव्हांखे आगाह कयूं त ख़ैबर समूह सीएनजी पैंप ते असां मौजूदु आहियूं। थोड़ी देर खां पोइ मटियारी खां जशन विलादत जी रैली निकिरी रही आहे, जेका समूह सीएनजी पैंप ते पहुचंदी, जिते समूह बिरादरी पारां संदन इस्तक़बाल कयो वेंदो। इस्तक़बाल में हाजी वली मोहम्मद समूह, हाजी मोहम्मद अनवर समूह ऐं इक़बाल समूह ऐं जमशेद समूह ऐं ज़ुल्फ़कार समूह ऐं सीएनजी पैंप जी पूरी टीम ऐं ॿिया शहर जा मौजूदीन ऐं मोतबिरीन जेके रैलीअ जो इस्तक़बाल कंदा। हीअ असां हिन वक़्तु समूह सीएनजी पैंप ते मौजूदु आहियूं, जिते मटियारनि खां रैली पहुचे पई जशन विलादत जे मौके ते ऐं ख़ैबर में रैली पहुचंदी, जिते ख़ैबर में समूह सीएनजी ते असीं तव्हांखे आगाह कयूं त हिन रैली जशन विलादत जे मौके ते रैलीअ में असांजो MS ख़ैबर साईं बि अब्दुल सत्तार ॾखण बि पहुची वियो आहे, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। अब्दुल सत्तार ॾखण MS ख़ैबर जो जशन विलादत जे मौके ते हिन रैलीअ में पहुतो आहे, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। समूह सीएनजी पैंप ते मटियारनि खां जशन विलादत जी रैली निकिरी रही आहे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आमद ते, ऐं उनजो ख़ैबर में समूह पेट्रोल पंप ते भरपूर इस्तक़बाल कयो वेंदो। समूह बिरादरी पारां हाजी अनवर अली समूह, ज़ुल्फ़कार समूह ऐं हाजी वली मोहम्मद समूह ऐं जमशेद समूह, इक़बाल समूह ऐं सीएनजी पैंप जे पूरी टीम तरफ़ां ऐं शहर वासियुनि तरफ़ां जेको सो रैली जो इस्तक़बाल कयो वेंदो, असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिन वक़्तु असां समूह सीएनजी पैंप ते मौजूदु आहियूं। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जशन विलादत जे पुरमुसर मौके ते ख़ैबर में समूह सीएनजी ते विलादत जशन जो इख़्तिताम कयो वियो आहे, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। थोड़ी देर में मुक़ररीन पंहिंजो तक़रीरूं बि कंदा, उहे बि असां तव्हांखे ॾेखारियूं था। माण्हुनि में जोश जज़्बो ऐं ख़ुशी जी लहर आहे। जशन विलादत समूह बिरादरी पारां गुलनि सां रैली जी वर्खा कई वेंदी, जेका थोड़ी देर में रैली समूह सीएनजी ते पहुचंदी, असां तव्हांखे ॾेखारींदासीं। रैली पहुचणु शुरू थी वई आहे। समूह सीएनजी पैंप ते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं, जेका जशन विलादत हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मुबारक में कढी वई आहे ऐं उन्हनि खे भरपूर ख़राज तहसीन पेश कई वेंदी। समूह सीएनजी पैंप ते समूह बिरादरी पारां ऐं समूह सीएनजी मस्जिद जे पेश इमाम ऐं मुफ्ती असगर अली ऐं ॿी सॼी टीम उन सां गॾु आहे, जेका हिन रैली जी ऐं आमद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्तक़बाल करे रही आहे। मटियारियुनि मां रैली निकिती आहे जशन विलादत, जेका हिन वक़्तु ख़ैबर में पहुती आहे समूह सीएनजी पैंप ते। उते समूह सीएनजी पैंप ते हाजी वली मोहम्मद समूह, हाजी अनवर अली समूह ऐं इक़बाल समूह, ज़ुल्फ़कार अली समूह ऐं जावेद समूह ऐं समूह बिरादरी पारां उन्हनि जो भरपूर इस्तक़बाल कयो वियो आहे ऐं इस्तक़बाल लाइ माण्हू मौजूदु बीठा आहिनि ऐं
हिते थोड़ी देर खां पोइ मुक़ररिन ऐं रैली खे ख़िताब कंदा इन जशन जे प्रोग्राम खे पंहिंजो ख़िताब कंदा। हिन मौक़े ते असीं तव्हांखे आगाह पिया कयूं त हिन वक़्त असां समूह सिंध जी पैंप ते मौजूदु आहियूं, जिते थोड़ी देर खां पोइ रैलीअ जो इस्तक़बाल कयो वेंदो ऐं बाक़ाइदे रैलीअ में मुक़ररिन पंहिंजो ख़िताब बि कंदा, उहो बि असां तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन वक़्तु असां समूह सिंध जी पेट्रोल पंप ते मौजूदु आहियूं, जिते जशन विलादत जी रैली आमद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहुची वई आहे। थोड़ी देर खां पोइ हुनजो इस्तक़बाल बि कयो वेंदो ऐं मुक़ररिन तक़रीरूं बि कंदा, उहो बि असां तव्हांखे ॾेखारींदासीं। रैली अचणु शुरू थी वई आहे, रैली पहुचणु शुरू थी वई आहे।